जी नाज़रीन, तुन्यो टीवी सां गॾु रिपोर्टर सहाफ़ी तव्हांजे साम्हूं आहे। मौसमी फल आम माण्हू लाइ अजूबो बणिजी चुका आहिनि। जी हा, ख़ुदा जी ने नेमत सां आम माण्हू महरूम आहे। मां हाणे तव्हांखे ॾेखारींदुमि त फ्रूट जा अघ केतिरा था हलनि। जी हा, छा नालो आहे मुंहिंजे भाउ जो? मूंखे कहिड़ी ख़बर तुंहिंजे भाउ जे नाले जी? अच्छा, तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आहे रेड़ीअ वारो। रेड़ीअ वारो? छो? तूं पाणे ते किरदारु ॾिनो रेड़ी वारे। अच्छा अच्छा, तव्हां मूंखे थोरो संजीदा थी करे ॿुधायो त पहिरियों त तव्हां ॾाढो महांगो फ्रूट जा होका पाणो, पर असांखे ॾिसी तव्हां सस्ते फ्रूट जा होका आणणु शुरू करे ॾिना। छो? साईं, मां जन्नत वारे रेट सां विकिणंदो आहे फ्रूट। अच्छा, जन्नत वारे फ्रूट रेट सां विकिणींदा आहियो तव्हां। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हीअ जेके ॼमूं आहिनि इहे तव्हां कीअं लॻाया आहिनि? इहे असां हीअं लॻाया आहिनि, हीअं करे हीअं लॻाया आहिनि। यार उहो त मूंखे बि नज़र अचे थो, पर छॾियोसि हिन ॻाल्हि खे, छॾियो। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां हे हिंदाणो कीअं लॻायो आहे? हे कीअं? साईं, हे हिंदाणो जेको आहे बोनलेस आहे, बग़ैर हॾीअ जे। हीअ असां 300 रुपया किलो। 300 रुपया किलो? यार छॾियो हिनखे, छॾियो। अच्छा यार, हिनखे छॾेसि हिनखे छॾेसि। मूंखे इहो ॿुधायो त हीअ जेको माण्हू आहे हीअ केरु आहे? हीअ तव्हांजो मुलाज़िम आहे? हिनखे तव्हां पघार ॾींदा आहियो? तंहिं तेरे सां इहो थियो पघार ॾींदोमांइ, पर हाणे सोचां थो दोखो ॾियांसि। यार हिनखे बि छॾियो, तव्हां हिनखे बि छॾियो। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हे ज़रदालू तव्हां कीअं लॻाया आहिनि? साईं, इहे जेके ज़रदालू आहिनि, इहे असां जेको आहे सो दर्जन जे हिसाब सां। दर्जन जे हिसाब सां? अच्छा, दर्जन में घणा ईंदा आहिनि ज़रदालू? 12? यार क़ीमत छा आहे? क़ीमत घणी आहे हिननि? क़ीमत हिन जी 300 रुपया। 300 रुपया? जी नाज़रीन, ॾिसो तव्हां त केतिरी चालाकीअ सां असांखे सस्तो फ्रूट महांगे अघ में हणी था अचनि। जी अच्छा, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हीअ जेको इहो जेको चई वई, पब्लिक खे ज़रूरु आहे छा आवाम खे त पूरो दर्जन वठनि, अधु वठनि, 2 वठनि, 3 वठनि, कहिड़ो हे हिकिड़ी पैकिंग में अचनि था। यार तव्हां हिनखे छॾियो। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हे सूफ़ तव्हां कीअं ॾिनो आहे? सूफ़ हे असां तोरे ॾींदा आहियूं साईं। तोरे ॾींदा आहियो? अच्छा यार, ॾिसो था न तव्हां केतिरी चालाकीअ सां असांखे इहो महांगो फ्रूट, सस्तो फ्रूट महांगनि दामनि में हणी था वञनि। जी तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हे जेको किनो फ्रूट आहे इन जो तव्हां छा कंदा आहियो? इहो बि हणी ॾींदा हूंदो कंहिंखे थैलीअ में विझी करे? शकिल मां, वारनि मां, हिन पेंट सूट मां त पढ़ियल लिखियल लॻी थो, पर अकुल कोन अथई। इहो जेको किनो फ्रूट आहे न, इहो ॿियो केर बि न, इहे असांजा ॿार खाईंदा आहिनि फ्रूट वारनि। साफ़ी तोखे ख़बर आहे त मां हिन मक़ाम ते कीअं पहुतो आहियां? सर, चमचागिरी, खुशामदी, सर चापलूसी। बस मां खणा दो बस, खणा दो। वरी नौकरी मां टर्मिनेट करे वञे, फौरन पंहिंजो प्रेस कार्ड हिते रख। यो दुनिया सर, लास्ट चांस मूंखे ॾेई छॾियो सर। हुन खां पोइ तव्हां ॾिसो, मां अहिड़ी रिपोर्ट ठाहींदुसि जो रेटिंग। सुना नहीं तुमने? उठाओ अपना सामान और जाओ यहाँ से। सर, एक और गया, अब तो सैलरी बढ़वा दें सर। तो अभी नहीं बैठो, 2 टक्के का चलेगा, 2 टक्के का आदमी। सर सैलरी थोड़ा सा बजट बढ़ा दें सर, अमाउंट बढ़ा दें। तुझे लाइ बखबरूं हाँ, हिकु सुठी हिकु ख़राब। सुठी इहा आहे त तोखे फौरन नौकरी मां फारिग कयो थो वञे। ऐं ख़राब इहा आहे त जेकर हिकु हफ़्ते जे अंदरि सुठी रिपोर्ट पेश न कई त रिपोर्ट आने पोइ वापसि अच। जी बॉस, अहिड़ी रिपोर्ट ठाहींदुसि, बॉस तव्हां ॾिसिजो बस। ओके बॉस। हाँ किस्सा। कहाँ हो? मैं घर पर हूँ, और कहाँ हो सकता हूँ? Really? तुम घर पर हो? अच्छा,
घर पर क्या कर रहे हो? केबल देख रहा हूँ बैठ के। हाँ, कैफे में बैठकर तुम टीवी देख रहे हो। नहीं तो मैं तो घर पर हूँ, कैफे में क्यों हूँगा मैं? फिर उसकी होंठ देखकर मुझे ऐसा क्यों लग रहा है कि जैसे वो भी यही सब कुछ बोल रहा हो? मुझे क्या पता। तो तुम घर में बैठकर टीवी देख रहे हो, ऐसा ही बोला था ना मुझसे? हाँ, तो झूठ बोल रहे थे मुझसे, झूठ बोल रहे थे, झूठ झूठ झूठ। तुम्हें क्या लगता है कि तुम मुझे बेवकूफ बना सकते हो? नहीं तो मैंने ऐसा तो नहीं सोचा। तुम्हें ऐसे ही लग रहा था, ऐसे ही लग रहा था। बैठ जाओ, ठंडी हो जाओ, चाय पियोगी, क्या खाओगी? अरे अरे अरे, ये क्या कर रही हो तुम? ये कि तुम्हारी स्कूल की कोई स्केच बुक है जिसपे तुम लाइनें मार रही हो? अरे क्या कर रही हो? बच्ची है, लग जाएगी उसे। तुम चुप करो, तुम्हें भी एक पंच लगाऊंगी मैं। चली थी यहाँ तू। हाँ, सहाफी, क्यों ना एक गेम खेलें? गेम बच्चों वाली। अच्छा, इनाम क्या मिलेगा? तुम बताओ। एक पंच मारूंगी ना तो ठीक हो जाओगे तुम। मैं बताती हूँ, हम एक ऐसी गेम खेलेंगे, ये जो बच्चे यहाँ पे लाइन ड्रॉ करके गई है, अगर सीधे पांव से किसी ने क्रॉस किया तो तुम जीते, और अगर किसी ने उल्टे पांव से क्रॉस किया तो मैं जीती, और हारने वाले को पड़ेगी मार। मार? नहीं, मैं नहीं खेल रहा हूँ। अरे तुम ऐसा क्यों सोच रहे हो? ये भी तो सोचो कि अगर तुम जीत गए तो तुम मुझे मार सकते हो, और अगर मैं जीत गई तो मैं मारती रहती हूँ। खेल रहे हैं गेम, बाकायदा गेम खेलूंगा मैं। एडी गेम खेलूं, तुम हाने पिस जाए तू। शुरू कर गेम। तो फिर देखते हैं कि कौन हारता है। ठीक है ठीक है। हाँ, जीत गया मैं। अब मैं तुम्हें बताता हूँ, ऐसा मारूंगा ना मैं तुम्हें। क्यों कर रहे हो तुम ऐसा? तुम मुझे नहीं मार सकते। क्यों नहीं मार सकता मैं तुम्हें? इसलिए क्योंकि मैं एक लड़की हूँ। लड़की हो तो क्या हुआ भाई? अब हम सिंधियों में लड़का लड़की बराबर हैं। तब्दीली आ गई है, तब्दीली। नहीं 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 नहीं, ऐसा नहीं हो सकता। मैं लड़की हूँ और मुझे कोई नहीं मार सकता। साहबी, मैं जीत गई, तुम हार गए। नहीं नहीं नहीं, ये चीटिंग है। मैंने देखा नहीं पहले तो, और यहाँ से हुआ नहीं था, डिसाइड हुआ था यहाँ से आने के, इसलिए मैं नहीं आ रहा। चुप करो तुम, और इतना रो मत। अभी और भी आ रहे हैं, और भी आ रहे हैं। पहले जरा मार तो खा लो। ऐसे नहीं, ऐसे 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 मारो। अच्छा बस हो गया। अब देखते हैं अब कौन हारता है। देखते हैं, वो बंदे आ रहे हैं ना सामने। हाँ, अच्छा नहीं जीत जाऊंगी। अच्छा ना, देखो देखो आ रहे हैं मैं उस्ताद। ओ, जिब्रान, जिब्रान। तो हार गए। अब तुम हो जाओ रेडी, क्योंकि तुम्हें पड़ेगी अब मुझसे मार। अच्छा सुनो, अभी मारना जरूरी है, बाद में मार लेना ना। हाँ, एक बात बोलूं साहब तुमसे। तुम्हें पता है ये आसमान इतना नीला क्यों है? हाँ मुझे पता है, क्योंकि सूरज की रोशनी जब जमीन पर आती है और टकरा के जब वापस जाती है ना, आसमान नीला हो जाता है। नहीं, ये आसमान इसलिए नीला है क्योंकि मैं चाहती थी कि आसमान नीला हो, तो इसलिए आसमान नीला है। तुम्हें पता है कि आग गर्म क्यों है? मैं बताती हूँ, क्योंकि मैं चाहती थी कि आग गर्म हो, इसलिए आग गर्म है। और तुम्हें पता है कि तुम पाकिस्तान में क्यों पैदा हुए हो? ये क्या बकवास है, मैं तुमसे पहले पैदा हुआ हूँ। ये दुनिया भी मेरे पैदा होने से बहुत पहले पैदा हो चुकी है। जानते हो क्यों? तुझे लाए बोनीता, तुझे लाए बोनीता, तुझे लाए। फिर नाम गलत दिया ना बोनीटा बोल के। अब तो तुम्हें मार पड़ेगी, तुम्हें मार पड़ेगी, तुम्हें नहीं छोड़ेंगे।